और नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में एकड़ी औरत जो बार गुजारे बार जो गुजारे वयो पुत्र गुजारे वयो रोंदे रोंदे सोने नबी अॾे आया अची करे अल्लाह जे रसूल जी कचहरिया में पासे सां वेठी रोए थी। नबी साईं फरमायो इन औरत का पुछा त कयो छाजे लाए पई रोए केड़ी गाल इन के रोवारियो आ वनी जो पुछा कयो से अर्ज कयो सोना नबी दिलबर नबी साईं मुखे रब पुटड़ो दिनो यो वो वफात करे वयो आ। नबी साईं फरमायो अम्मा पुछा जे लाए दे आया जियो अल्लाह जा रसूल तमा दे आया त तमा रब जे सामो अचड़ा खणो मुखे बुधायो त मुझो बचड़ो केड़े हाल में। नबी साईं के अर्ज कई साईं माखे बुधायो त मुझो बचड़ो केड़े हाल में मांजो त हां थो डरे। नबी साईं फरमाए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ये हदीस में अचे तो त अखियूं मुबारक बंद कयूं ए अल्लाह दे रुजू कयूं ए अल्लाह साईं सोने नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के जन्नत जा पर्दा हटाए इन जो पुटड़ो देखारियो चईजो सुभान। अम्मा साईं पुछा कई जने नबी साईं अखियूं जो खोलियो त चई अल्लाह जा रसूल साईं किया डिठो मुझे पुट के चई मुखे रब देखारियो तुझे बचड़े के जन्नत में हुरूं हिंदोरो पयूं लोडन चईजो सुभान। त उहा रोण वारी खिलण लगी। नबी साईं फरमायो अम्मा जियो सोना नबी आए अम्मा जे तोखे दिसणो आ त अखियूं बंद कर त मां दुआ घुरा त रब तोखे भी देखारी चईजो सुभान। जे साईं न बस तमा डिठो खलास ये मोटी जो वने पई त रस्ते में औरतों मिलस चई दे खबर काडे वई वरी किया मोटी थी अची चई वई असे सोने नबी अडे केड़े ख्याल सा चई मुझे पुत्र जो मागे डाडो दुखो डाडो दर्दो वई असे सोने नबी अडे तमो के मुझे बचड़े जो हाल त बुधाए चई पो अल्लाह जे रसूल छा चयो चई सोने नबी दिसी करे फरमायो त तुझो बचड़ो जन्नत में आ हुरूं हिंदोरा थियो लोडन चई बियो छा चई चई बियो चई त जे तू दिसी त अखियूं बंद कर त मां दुआ घुरा रब तोखे भी देखारींदो चई पो मां चई मां न दिसंदस चई चरी तू दिसी आना चई न मां सोने मोहम्मद करीम जे लफ्ज़न तो कुर्बान वना उन दिल पर जे अगर ज़बान ते मुखे यकीन नाए त पो मुजी जिंदगी केड़ी उन दिल पर जा लफ्ज़ मुझो अखियों किसी भी गलत थी सगन थियो पर सोने नबी जे को मुखे बुधायो वो सच्ची सच्चा ओके ना नबी साईं जो फरमान सच्चो आ तने ओ अबू जेल काफर वडेकड़े चक्कर काफर आयो चई अबू जेल चयस त इन सां जंग करनी आ मुसलमानन जो नबी थी आयो आ चई अबू जेल चवे छा तो चई चवे तो एकड़े अल्लाह जी इबादत कयो चई हे लात मनात उज़ा चई ये सब छुटा है बुत सब छुटा खुदा एकड़े खुदा जी इबादत चई आखिर चई भला अबू जेल दे खबर यो जको चे तो मां नबी थी आयो यो कूड़ो गालाइंदो चे यार आहे दुश्मन पर कूड़ो कदे को न गालाइंदो चे भला अमानत में ख़यानत कंदो आ चे आहे दुश्मन पर असा जो अमानतूं भी उन्हीं वट पयो यो नबी असा ता जो सोनो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अदा दुनिया में घड़ी सवा जी जिंदगी में कदे वडाई न कंदा क्यों अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पान भी कदे वडाई न कंदा नबी साईं फरमाया अला फिल क़ियाम नबी साईं फरमायो अए दुनिया वालो अगर मुखे कोई बकरी जे खुर जी दावत करे बकरी जो खुर पचाए मुखे दावत करे दाए मोहम्मद करीम अच मुजी दावत खाओ त मां उनिया जी दावत ते भी विंदुस आसे इते असा मौलवी भी इंदा से जलसे ते अबा हाजी रुस्तम छा पचायो थी छेले जो गोश्त आहे फिलाणो आहे नबी साईं फरमायो अगर छेल बकरिया जे खुर जी बकरिया जो खुर
उनके को पचाए करे मां मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के दावत दे मां मोहम्मद उनिया जी दावत खुशी सा कबूल कंदुस चइजो सुभान अल्लाह। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन एक दफे आया तो कुछ मानो ये वेही मानी पा खान तो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन भी उन्हनि सां गॾु वेही ओकड़ू मानी खाइण लगा तो हिकिड़ो ॿाराड़ी जो झंगलियो चई ओ ये अल्लाह जो नबी आए ओकड़ू वेही मानी तो खाए। नबी साईं फरमायो अना अजब त इन में केड़ो अजब आ चई अना अबदुन मां बानोआ हे भी बानान जेड़ा हे बानान मां भी रब जो एड़ो ही मोकलियल बानोआ चई बानोआ तने त क़यामत जे आए पुछण वारा तने त समूरन बानन जी मां रब वट सिफारिश कंदुस चइजो सुभान अल्लाह। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बीठा हुजन हिकड़ी चरी माई अचे हथ को वरतो सो छिकण लगा हजरत उमर साईं बे हथ में वरतुस आए अल्लाह जा रसूला आए सोना नबी साईं चरी औरत आए अल्लाह जा रसूल तवा के काडे वठूंदी वने नबी साईं हथ छडायो फरमायो आए उमर मुखे छडे जिया मां सियाणन जो नबी हां तमा चरन जो भी नबी थी आयो। उहा औरत चरड़ी वठूंदी वञे हज़रत उमर साईं वारा भी कढ था वञनि वञी करे घिटीअ में हिकिड़ी जाइ ते ज़मीन ते पंहिंजी पोती लाए उन्ही खे हेठि पथारे उन्ही ते वरी पाण वेठी नबी साईं खे फरमाई तूं हिते वेह मां सां कचहरी करे हिते वेह। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हेठि मिट्टी ते वेहनि पिया हज़रत उमर साईं पंहिंजी चादर लाए हेठि रखी नबी साईं फरमायो उमर जी सोना नबी आयो उमर चादर परे करे आए उमर या मुंहिंजी उम्मतियाणी भली चरी छो न हुजे सजी जिंदगी जमीन ते वेठी आए उमर मां मोहम्मद करीम अगर घड़ी सवा मिट्टीअ ते वेठुस त मुंहिंजी ख़त्म नबूअत ते कोई फर्क कोन आए उमर मां पंहिंजी उम्मतियाणीअ सां घड़ी सवा जमीन ते वेठुसि मुंहिंजो अर्श वारो रब भी राज़ी थी त उहो अहिड़ो नबी आ जेको सियाणनि जो त नबी आ पर चओ चरन जो भी नबी आ आओ की न आए नबी की न नबी साईं फरमायो बुझो दुनिया वारो मन अहब सुन्नती फक़द अहब्बनी व मन अहब्बनी कान माई फिल जन्नह चइजो सुभान अबा अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जेके तरीक़ा दस्या जेको रब जो कुरान तरीक़ो दसे उन्हीं तरीक़े ते हलंदासीं त बेड़ा पार थी वेंदी।